मुझे सभिनी मेहरबानी मोर माण्हुनि खे मुझो सलाम पहुचे थर जे बेटनि मां। अस्सलाम वालेकुम साईं। जॾहिं हिन मारीअ जे मुल्क थर ते मींहं वसनि त न सिर्फ़ु ॾे मथां ॾुकार जा ओलावा लही वेंदा आहिनि, पर क़िस्म क़िस्म जा ॾुठ बि ज़मीन मां फुटी निकिरंदा आहिनि। ऐं जिन ते वरी थरियुनि जो ॿुंधण जो या भाॼीअ जो गुज़रान बि थी पवंदो आहे। हाणे उन्हनि ॾुठनि मां हिकु ॾुठ ऐं वथ खे असां पिपूं चवंदा आहियूं, जेके आम तौर ते ॼारियनि, मोरारी, मुर्टन, किरड़, फोग, बावरियनि, ॿूहनि ऐं ॿियनि वणनि ॿूटनि में आम जाम थियनि थियूं। ही साए रंग जूं फरियूं हूंदियूं आहिनि, आम तौर ते 1 फुट खनि जूं डिघियूं थींदियूं आहिनि। सवाद में खटसरियूं ॾाढियूं सवादी बि हूंदियूं आहिनि। जेसि ताईं सायूं हुजनि तेसि ताईं कचियूं बि खाऊं त ॿोड़ बि रहंदियूं। ऐं थरी चाह मां हीअ कुदरती भाॼी खाइनि, चटणी बि हिन जी सवादी थिए। जे कंहिं भाॼीअ ॿीअ में उटे उखुरले में पोइ हुनखे शामिलु कजे त टमाटे जो नेमल बदल बि आहे। हीअ बि ख़ुदा जी कुदरत आहे त कचियूं पिपूं सिर्फ़ु ॾींहं जो 12 बजे ताईं खटसरो सवादु रखंदियूं आहिनि ऐं उनखां पोइ उहे फिकियूं थी पवंदियूं आहिनि। कंहिं बि भाॼीअ में टमाटे जो कमु बि हिन में हीअ शइ आहे त बतरीक एसन ॾिए थी। पिप 12 ॾींहंनि जा ग़रीब माण्हू इहे पिपूं जंग मां चूंडे गॾु करे शहरनि में मार्केट में विकिणंदा हुआ। ऐं लतीफ़ साईं बि हिन जो ज़िक्र कयो आहे त थाजा थर भर झल पिपूं पायर वट में सेई सारियूं सूमरा अचे आब उछल, सेई सारियो सूमरा अचे आब उछल, साम्बियन ॾिनमि सल ॾिठे जिन ॾींहं थिया। ऐं थाजा माना मजलिसूं कचेरियूं, आब उछल में अक्षर में लुड़कनि जो तेज़ीअ सां वहण, सांभी माना सांभणियायूं, सहेलियूं, साथियूं, जेॾियूं सरतियूं ऐं सल माना सुरा। हिते मारी जे वाता बेटू धणी फरमाइनि था, उमिरि खे था चवनि त ऐं उमिरि हिन मुंद में त मुंहिंजा मारू थर भर में कचहरियूं कंदा पिया हूंदा, पाएर तोड़े वट वारनि इलाइक़नि में। ऐं उन्हनि मुंहिंजे सांभियाणियुनि जूं कचहरियूं मूंखे जॾहिं सारियां थी त मुंहिंजे तन मन में ॼण सोराख थी था वञनि। मुंहिंजो जी झुरी पियो आहे, अखियुनि मां आब उछलूं ॾे पियो निकिरे, लुड़क पिया पवनि जो मूंखे उन्हनि खे ॾिठे ई ॾींहं थी विया। हीअ हिते यादि आयो त लफ़्ज़ सांभी ते मूंखे यादि आई ॻाल्हि त खुंबियूं नंढे हूंदे जॾहिं ॻोल्हण लाइ वेंदा हुआसीं झंग में त हिकु तजुर्बो थींदो हो त जे हिकु खुंबी नज़र आई त वॾा चवंदा हुआ त अबा हिन जे साम्हूं आसे पासे में ॿी खुंबी ज़रूरु हूंदी, ॻोल्हियो। ऐं मूंखे बि न सुझे त का इहा वॾड़नि जी ॻाल्हि कॾहिं ग़लति बि थी हुजे। शायदि इन ई उसूल ते थरी न्यायूं ॾुथल झंग में अकेलियूं कोन वेंदियूं आहिनि, हिक ॿिए जे जूं साम्भियाणियूं थी हलंदियूं आहिनि। बिल्कुलु ईअं जीअं ख़ुदा ई उगायल खुंबी बि अकेली नथी थिए। ये लतीफ़